पाकिस्तानी पार्लिमानी वफ़द जी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारत के दुनिया आॾो वाइको करण वारो मिशन कामयाबी से जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में वफ़द जी अमरीकी कांग्रेस में पाकिस्तानी हॉक्स जे नुमाइंदे सां बि मुलाक़ात। अमरीकी थिंक टैंक CSIS जो बि दौरो मोबाइल से दौरान पाकिस्तान जो मौक़े पेश कयो वियो। पार्लिमानी वफ़द जे सरबराह तरफ़ां दहशतगर्दी ख़िलाफ़ ISI ऐं भारती ॻुझे इदारे राह खे गॾिजी कमु करण जी तजवीज़। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अमन वापार जा दरवाज़ा खोलींदो ऐं तकरार घटि कंदो। भारत सां अमन चाहियूं था। दुनिया ॿुधाए त कंहिंजी लाइफ लाइन काटी वञे त कहिड़ो रद्द अमल हूंदो। हालतूं ख़राब थियण खां अॻु आलमी बिरादरीअ खे किरदारु अदा करणु घुरिजे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अॼु सऊदी अरब जे दौरे ते रवानो थींदो। वज़ीर-ए-आज़म सां नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, ख्वाजा आसिफ अता तारड़ ऐं फील्ड मार्शल आसू मुनीर बि गॾु वेंदा। ज़रियनि मूजिबि वज़ीर-ए-आज़म ईद सऊदी अरब में गुज़ारींदो ऐं पाक भारत छिकताण दौरान हिमायत ते सऊदी क़यादत जा थोरा मञींदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अपोज़िशन लीडर उमर अयूब खे ख़त लिखी चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं ॿियनि मेंबरनि जी मुक़ररी वारे मामले ते मुशावरत जी दावत ॾेई छॾी। ख़त में वज़ीर-ए-आज़म ॼाणायो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं ॿियनि मेंबरनि जो मुदो 26 जून ते ख़त्म थी चुको आहे। आर्टिकल 2008 तहत चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि लाइ तजवीज़ूं कमेटी ॾांहुं मोकिलणियूं आहिनि। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं ॿियनि मेंबरनि जी मुक़ररी वारे मामले खे मुशावरत लाइ तयारु आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। सिंध में क्रिकेट खे हथी वठण बाबति ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान स्टेम्स जे नई सिर अॾावत समेत ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा। हैदराबाद जे न्याज़ स्टेडियम खे आलमी मयार मुताबिक़ ठाहिण जो फ़ैसिलो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त न्याज़ स्टेडियम में 17 सालनि बाद इंटरनेशनल मैच थींदी। हलंदड़ साल ई इंटरनेशनल मैच कराइण जी कोशिशि कई वेंदी। सलामती काउंसिल में गज़ा में मुस्तकिल जंगबंदी बाबति ठहराव रद्द। 14 मेंबरनि गज़ा जंगबंदी मुतालबे जी हक़ में वोट ॾिनो। गज़ा जंगबंदी बाबति ठहराव अमरीका वीटो करे छॾियो। पाकिस्तानी सफ़ीर आमिर इफ्तिकार जो चवणु आहे त गज़ा जूं हालतूं इंतिहाई ख़राब आहिनि। जंगबंदी बाबति ठहराव रद्द थियणु आलमी इंसानी कानून जी भेनकड़ी आहे। ठहराव रद्द थियण सां ख़तरनाक पैगाम वेंदो। पाकिस्तानी फ़लस्तीनी अवाम जी भरपूर हिमायत जारी रखंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो रूसी हम मनसिब सां राब्तो। रूसी यूक्रेनी हमले बाबति ॻाल्हियूं। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त राब्ते में सदर प्यूटिन चयो त यूक्रेन खे ताज़े हमले जो जवाबु ॾिनो वेंदो। प्यूटिन सां ॻाल्हि ॿोल चङी रही पर उन मां फौरी अमन जी उमेद नथी रखी सघिजे। ईरान बाबति ॻाल्हियूं थियूं। रूसी सदर बि ईरान सां ॻाल्हियुनि में शरीक थींदो। ईरान एटमी प्रोग्राम ते मुआहिदो करण में देरि करे रहियो आहे।
नौशरो फिरोज मुरीद शाख वेझो रोड हादसन में 20 ॼणा ज़ख़्मी। नौशरो फिरोज वेझो नेशनल हाईवे हालाणी वेझो मुसाफ़िर कोच टालर में टक्कर थी पियो। हादसे में 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। मुरीद शाख भरिसां नओं रोड स्टाफ वटि वेन मोटरसाइकिल खे बचाईंदे कल्टी थी पई। हादसे में 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया, सिविल इस्पताल मुंतकिल।